ہوگا اتنا وہ فیض پائے گا۔ ادب اور احترام اس کی بنیاد ہے دوستو۔ ایک شخص کے لیے یہ کافی ہے کہ وہ کسی اللہ والے سے محبت کرتا ہے، وہ اللہ کا ولی کامل جو بے لوث خدا کی رضا کے لیے لوگوں سے محبت کرتا ہے، اس کی نسبت ہے، اس کی بات کو سنتا ہے اور اس کی یاد کو دل میں رکھتا ہے۔ ذکر پاکاں تازہ ایمان نشکنت، جو اللہ والے ہوتے ہیں، رومی فرماتا ہے ان کا ذکر جو ایمان کو تازہ کر دیتا ہے۔ یہ میرا تو تجربہ ہے دوستو، میں اپنے پیر کا ذکر کرتا ہوں جب بھی کسی کے ساتھ، میرا ایمان تازہ ہوتا ہے، میرے اندر ایک شوق پیدا ہوتا ہے، میرے اندر ایک محبت پیدا ہوتی ہے۔ بے شک آپ لوگوں کی طرح میں کھڑے ہو کر وجد نہیں کر رہا ہوتا ہوں، لیکن میرا دل وجد کر رہا ہوتا ہے، میرا رواں میرا گوشت پوست، میری ہڈیاں وہ سب رقص ہوتی ہے۔ خدا کی جتنی بھی تخلیقات ہیں وہ سب خدا کی محبت میں جھوم رہے ہیں، درخت بھی جھوم رہے ہیں اور پہاڑ بھی خدا کی محبت میں جھوم رہے ہیں، یہ بادل بھی جھوم رہے ہیں اس کی محبت میں، یہ سورج چاند ستارے یہ سب اس سے محبت کرتے ہیں، اس کی محبت کی وجہ سے وہ بھی جھوم رہے ہیں۔ ہر چیز خدا سے پیار کرتی ہے۔ انسان، میں تم سے پوچھتا ہوں، اپنے دل میں ابھی جھانک کر کے دیکھو، کیا تم بھی اللہ سے پیار کرتے ہو جس نے اتنی مہربانیاں فرمائی ہیں تم پر اور مجھ پر؟ تو اس لیے یہ بڑے اعزاز کی بات ہے جو نسبت، جو محبت آپ کو یہاں لے کر آئی ہے۔ اور میں نے ایک ہی بات آپ کو کہی کہ نماز پڑھنا یہ بڑی عظیم نعمت ہے، اس سے کبھی بھی مت گھبرائیں، جیسا بھی ہو حال، مسجد میں پہنچے، خدا کے سامنے سر بسجود ہو جائے، لیکن میں نے ایک اور بھی بات کہی تھی کہ دل آپ کا حاضر ہونا چاہیے، دل آپ کا متوجہ ہو اللہ کی طرف۔ اب علماء جن کے یہاں ماشاءاللہ اس کوشش سے عظیم شان ٹنڈولا یار کے باسی، یہاں کے رہنے والے، یہاں کے احباب، یہاں کے پیارے قابل صد مبارکباد ہے، اتنا عظیم شان مدرسہ، اتنے زیادہ طلباء، اتنے اساتذہ جو حدیث و قرآن پڑھتے ہیں، یہ وہ لوگ ہیں جو ہمیں قرآن سکھاتے ہیں، یہ وہ لوگ ہیں جو ہمیں حدیث سناتے ہیں، یہ وہ لوگ ہیں جن سے ہم فقہی علوم سیکھتے ہیں، جن سے ہم نماز سیکھ سکتے ہیں، جن سے ہم وضو سیکھ سکتے ہیں۔ لیکن محبت جو ہے وہ اللہ والوں سے سیکھی جاتی ہے۔ لیکن یہ اور بات ہے کہ اگر کوئی ایسا عالم ہو جو صاحب نسبت بھی ہے، اس کے اندر عجز و انکساری بھی ہے، تواضع بھی ہے، ادب بھی ہے، عقیدت بھی ہے، شرم و حیا بھی ہے، طمع و لالچ بھی نہیں ہے، یہ تو بڑی بات ہو گئی دوستو۔ اس لیے میں ہمیشہ اب بھی نوجوانوں سے یہ کہہ رہا تھا کہ جب فارغ ہو گئے ہو اس انتظار میں گھر میں مت بیٹھ جائیں کہ کب مسجد خالی ہوگی تو پھر میں وہاں جاؤں گا۔ آپ کام کریں، یہ زندگی بڑی قیمتی ہے، کام کریں، کوئی بھی کام کریں، کچھ بھی نہیں ہو سکتا تو شہر میں ٹھیلا لگا لیں، کام کریں۔ میرے آقا و مولا حضرت صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے خود تجارت کی ہے، خود محنت کی ہے، خود مشقت کی ہے، اب بازاروں میں چلے جاتے تھے، خرید و فروخت کرتے تھے اور گھر کا سامان لے آتے تھے، یہاں تک کہ لوگ ان کا مذاق اڑاتے تھے۔ نعوذ باللہ من ذالک، یہ نبی ہے جو بازاروں میں گھومتا ہے؟ یہ قرآن مجید کی آیت، کیا یہ نبی ہے؟ یعنی کہ اس طرح آپ کی زندگی ایک عوامی زندگی، بازاروں میں چلے جاتے، خرید و فروخت دیکھتے، خرید و فروخت کرتے، تجارت کرتے۔ تو جو عالم بن گیا ہے اس کو ادا ہوا کا بھی مخلوق کون تھی ہوا ہے جو عام ماण्हू کا بٹجی جو ہاणे سے ان کے جو ہے سو ہتھ تے مہندی لگی ویسے پیرن تے مہندی ہاणे کم کون کندو یا ان کے کمائے کھا رہا ہے، یا مزدورن والی زندگی ہے، شیرن والی زندگی جیو دوستو، محنت کرے، پاण کمائے، پاण بھی کھاؤ، دن کے بھی کھاؤ۔ عالم وہ ہے جو شیرن والی زندگی جیے، ॿियनि जे जेब ते नज़र न रखे दोस्तो। اللہ وارن جی نسبت ऐं صحبت اختیار کयो ऐं ہمیشہ तव्हां खे ताक़ीद कजे थो علم بھی حاصل कयो، उन सां गॾु कुझु हुनर बि सिखो ऐं तिजारत त हुजूर जी सुन्नत उहा तव्हांखे करणु खपे। ज़रा हिकिड़े नौजवान ॿुधायो, मां पुछियोमांसि तूं छा अमल हिन महिल छा कंदो आहे? चईं कुझु बि कोन कंदो। उहा कुझु त कंदो हुजे। पोयां हिकिड़े रड़ कई, चईं पोखरा जो कमु कंदो आहे, पंहिंजी बनी संभाले थो। मां सुभाणे अलाह हेतिरो वॾो कमु थो करे थो ऐं चवे थो मां कुझु कमु नथो कयां। या पोखरा ज़राअत याद असांजे नक्शबंदी सिलसिले सभिनी बुज़ुर्गनि जी सुन्नत आहे। ख़्वाजा उबैदुल्लाह आरा रहमतुल्लाह अलैह ज़राअत पेश, गंदम पोखींदा, गंदम विकिणंदा। हज़ूर पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह ज़राअत पेश, ॿुध हलाईंदा, पोखरा जो कमु कंदा। अहिड़ी तरह सां केतिरा ॿिया बुज़ुर्ग असांजा मशाइख़। मूंखे हैरत लॻी नौजवान खे इहा ॻाल्हि सम्झ में आई, मां एतिरो वॾो कमु करे रहियो आहियां। मां हुनखे अर्ज़ु कयो, तूं माशाअल्लाह बहितरीनु कमु करे रहियो आहीं। जॾहिं तूं कम मां वांदो थी वञी त दोस्तनि सां मुलाक़ात कर, हुन सां गॾिजी वेही ज़िक्र कर। ज़रूरी न आहे वॾो ख़ुतबो पढ़ी वॾी तकरीर कजे ऐं पोइ हुननि जे आॾो वॾो जलसो लॻे, लाइटूं लॻनि, लाउड अचनि, पोइ तबलीग थींदी।
किथे बि तव्हां सां दोस्त मिली वञे, को हिकिड़ो मिली वञे, ॿ मिली वञनि, 5 मिली वञनि, सां मुहबत जूं ॻाल्हियूं कयो। कंहिं बुंड ते वेही, कंहिं बैंच ते वेही, कंहिं कुर्सीअ ते वेही, कंहिं पट ते वेही, कंहिं वारीअ ते वेही, किथे बि वेही मुहबत जूं ॻाल्हियूं कयो, इंशाअल्लाह असर थींदो दोस्त। असां जॾहिं तारा वाशिद रहंदा हुआसीं तॾहिं असांजे तसवुर बि कोन हो टंडो अलयार में एतिरो वॾो मदरसो हूंदो। सुरास रहमतुल्लाह जो हुतां शागिर्द वठी ईंदा हिकिड़ी बस में, पाण तशरीफ़ फरमा थींदा, तुलबा हूंदा, उते गर्मी जा ॾियारा बसर कंदा, टंडो अलयार मां गुज़री वेंदासीं, के एतिरा ख़ासि माण्हू नज़र कोन ईंदा। अॼु उहा अल्लाह वारनि जी दुआ, उन्हनि जी कदमनि जी बरकत ऐं दोस्तनि जी महिनत अॼु एतिरो वॾो वसी कमु थी चुको त जेको शख़्स हिकिड़े कंहिं लॻे जी बेंच ते वेही जॾहिं तबलीग जी इब्तिदा करे थो त उनजो मंज़र, उनजो जेको तसवुर आहे या तख़युल आहे, उनजो व्यू आहे, उहो एतिरो वसी हुजे। मूंखे हेसि ताईं पहुतो आहे, हेतिरी सारी जमात, हेतिरो सारो मदरसो, हेतिरो सारो कमु, जेॾो तुंहिंजो नाम वाजिब उदाई मंगा, जेॾो अलाह जो नालो आहे, एॾियूं उमेदूं वॾियूं हुअणु खपनि दोस्तो। भई इन्हनि घणे तकल्लुफ़ात में तव्हांखे न पवणु खपे। उलमा जे लाइ इहा ॻाल्हि आहे त जिते बि आहियो दोस्तो कमु कयो, नौजवाननि खे फारिग न विहणु खपे, कॾहिं बि न विहनि, कंहिं बि कम सां मसरूफ़ थी वञनि, पंहिंजो पीउ भाउ जो हथु वधाइनि, दुकान खोले छॾनि, ठेलो हलाइनि या मदरसो पढ़ाइनि या मस्जिद संभालनि, त उन्हनि खे कमु हिकु आम माण्हू वारो कमु त तव्हांखे ज़रूरु करणु खपे। छो त मूंखे असांखे महसूसु थींदो आहे त उलमा खे आम माण्हू जी तकलीफ़ुनि जो अहसासु कोन हूंदो। तो मस्जिद में वेठा आहिनि, उन्हनि खे लॻी बंदी पघार मिले थी, आम माण्हू वीचारो केतिरी तकलीफ़ वारी ज़िंदगी बसर थो करे, कीअं उहो पंहिंजे पेट गुज़र थो करे, कीअं पंहिंजे बचनि जो जी सार संभाल थो लहे, उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो थो करे, पुट जूं ज़रूरतूं, नियाणियुनि जूं शादियूं, घर जूं ज़रूरतूं, मिटनि माइटनि जूं ज़रूरतूं ऐं उन सां गॾु मौलवी साहिब जूं ज़रूरतूं। उनखे मौलवी साहिब खे कहिड़ी ख़बर जी अथई पर मस्जिद में वेठो आहे, जॾहिं उहो बि हिकु आम ज़िंदगी गुज़ारींदो जीअं मुंहिंजे आका मौलाना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसर करे ॾेखारी। जॾहिं आम ज़िंदगी गुज़ारींदो उहो मख़लूक सां वधीक हुनजो प्यार थींदो ऐं जेतिरी मुहबत ऐं ताल्लुक़ दिलि में वधंदो आलमनि जो ऐं अवाम जो, ओतिरो हिक ॿिए खां तव्हां फ़ाइदो वठंदो। उलमा तव्हां हिन आम माण्हू खां सिखी सघो था। मां त रोज़ाना आम माण्हू खां सभई ॻाल्हियूं सिखंदो आहियां, केतिरियूं ॻाल्हियूं जेके मुंहुं में न आहिनि। ऐं अल्लाह जे हिकु नेकबान जो कौल आहे त रोज़ाना तोखे कम अज़ कम 7 या 10 नयूं शयूं सिखणु खपनि। हर शख़्स खां सिखी सघो था दोस्तो, नंढनि ॿारनि खां सिखो, कीअं बोज़ ऐं कीनो दिलि में रखनि ई कोन, ऐं उहो विड़ी वरी वेठा पाण में खे ॼण खे पाण विड़िया ई कोन आहे। ऐं उन्हनि जा वॾा, उन्हनि जा पीउ माउ, उन्हनि जा मिट माइट दिलि में कीनो रखियो वेठा आहिनि। उनजा नंढड़ा बछड़ा, उहे सोट मासात, उन्हनि जी दोस्तियूं पाण में, वॾनि जे दिलि में कीनो बोज़, हिक ॿिए जे ख़िलाफ़ सिटूं सटींदा, हिक ॿिए जी टंग छिकण जी कोशिशि कंदा, उनजे ख़िलाफ़ हसद रखंदासीं, हेतिरो कमायो मूंखे कुझु बि कोन्हे, इहो पक हिन आराम खाधो आहे, हीउ कयो आहे, हू कयो, पंहिंजे मथां नज़र न हो। दोस्तो इहा अंदर जी ख़राबी, अल्लाह वारे जी नज़र नथी आहे कल्ब ते, ज़िक्र तो न कमायो, ज़िक्र कमाए तुंहिंजे अंदर मां कदुरत दूर। इन्हनि ॿारनि खां सिखो त कीअं मुहबत कबी आहे, हिक ॿिए सां कीअं माफ़ करे छॾिबो आहे, कीअं हिक ॿिए सां प्यार कबो आहे, ॿारनि खां सिखी सघो था। ज़िक्र तरीक़ो रज़ करे छॾिजे, खाॿे पासे इंसान जी दिलि आहे, दिलि में ज़िक्र सिमज़ा जो ख़्यालु रखो, बीठे वेठे सुते जाॻंदे खाईंदे पीअंदे, वज़ू हुजे या न हुजे, तवजो दिलि में रहे हर वक़्तु। इन ज़िक्र जी बुनियादी ॻाल्हि, इन ज़िक्र खे न विसारियो, अल्लाह 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 अल्लाह।